हेलो मेरा बच्चा डाल अस्सलाम वालेकुम साईं लिखो मियाँ खान लुत्फुल्लाह टिंडू टांडाणी घणा साईं 300 रुपया मियाँ साहब नालो ॿुधा मियाँ खान हाँ लुत्फुल्लाह हाँ टांडाणी साहब घणो 5000 300 रुपया साईं हैं 300 रुपया हेतरी मखलू को तो सा गडाई आ हाँ साईं ये कुछ भाइट आहिनि कुछ भाइर आहिनि ईअं सभु तो मिली घणे सा बचनि गडाई आगे कार्ड मूं ॾिनो ने साईं हिकिड़ो न हिकिड़ो कार्ड ॾिनो ने पोइ एॾा धणे वठी आयो साईं जो तव्हां अॻे असां खाई आओ ईअं असां इन तरह खाइण आया आहियूं तव्हां जेको करे आयो असां उहो ई ॾियणु आहियो पोइ मुंहिंजा भाउ कुझु गैरत त कयो हेॾी महांगाई लॻी तव्हांखे गैरत थी अॻे तव्हां ॿारे बचे असां खाई पियो ईअं ई छड़ा असां खाई बिना मुफ़्त में पोइ बड़ा एतिरो ज़ुल्म एतिरी खलक एतिरो ज़ुल्म तो दावत छा जला ॾिनी असांखे दावत छा जला असांखे तो ॾिनी दावत ॾिनी अथई माना असांजा नंढड़ा बचड़ा आया माना असां जलाया त माना एड़े महांगाई भतरा आहे मुर्स मारो लश्कर